वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी गॾियल अरब रियासतुनि जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुलाक़ात। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बि मुलाक़ात दौरान मौजूद हो। मुलाक़ात दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में वापारी लाॻापनि खे वधीक हथी ॾियण ते ॻाल्हियूं। ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत जो मुआशी लाॻापनि खे हथी ॾियण ते इत्तेफ़ाक़। वज़ीर आज़म दुबई में वर्ल्ड गवर्नमेंट समिट खे ख़िताब कंदे चयो त आज़ाद फ़लस्तीनी रियासत जो क़याम ज़रूरी आहे, जंहिंजो राजधानी अल कुदस हुजे। गज़ा में नस्लकशी दौरान 50,000 फ़लस्तीनी शहीद थिया। फ़लस्तीन मसलो गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मूजिबि हल थियणु घुर्जे। गुज़िरियल 7 दहाकनि दौरान पाकिस्तान मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो। हाणे महांगाई घटि थी आहे। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस सां IMF जे 6 रुकनी वफ़द की मुलाकात। अदालती निज़ाम सुधारण में जजिस की मुक़ररी वारे मामले ते ॻाल्हियूं। चीफ जस्टिस यहिया आफरीदी IMF वफ़द सां मुलाकात बाद चयो आहे त IMF वफ़द खे ॿुधायो वियो आहे त आइन ते तदलिया जी आज़ादी जो हलफ़ खयो आहे। सभु तफ़सील अव्हां खे ॿुधाइण असांजो कमु नाहे। माते तदलिया जी निगरानी हाई कोर्ट्स कंदियूं आहिनि। मूंखे घणा ख़त मिलंदा आहिनि। वज़ीर आज़म जो बि ख़त मिलियो आहे। अटार्नी जनरल खे चयो वियो आहे त वज़ीर आज़म पंहिंजे टीम सां गॾु अचे। PTI बानी जो ख़त आइनी बेंच ॾांहुं मोकिले छॾियो आहे। आइनी बेंच खे ई हिन मामले खे ॾिसणो आहे। हुकूमत ऐं अपोज़िशन खां अदालती सुधारनि बाबति तजवीज़ूं घुरियूं आहिनि। पाकिस्तान असां सभिनी जो आहे। जजिस खे चयो आहे त सिस्टम खे हलणु ॾिनो वञे। पुराणियूं शयूं हली रहियूं आहिनि। आहिस्ते आहिस्ते सभु ठीकु थी वेंदियूं। जेकॾहिं सिंध में को सिस्टम हले पियो त सबूत खणी अचो। ॿुधल सुधल ॻाल्हियूं न ॿुधायो। सबूत मिलंदा त कार्रवाई थींदी। कराची में 7,000 एकड़ खां वधीक ज़मीन मशकूक आहे। कार्रवाई कई त सभ खां वधीक एतराज़ आबादी कंदो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे नेब चेयरमैन नज़ीर भट्ट चयो त 7,000 एकड़ सरकारी ज़मीन ते जालसाज़ी ज़रिए कब्ज़ो कयो वियो आहे। गुज़िरियल 5 सालनि दौरान कराची में 1 लख गैर क़ानूनी अदावतूं कयूं वयूं। 14,000 गैर क़ानूनी इमारतुनि खे रेगुलेट कयो वियो। 86,000 इमारतुनि जी NOC नाहे। आऊं नस्ला टावर किराइण जहिड़ी का बि ब्रेकिंग न्यूज़ नथो चाहियां। शहीद जानवंत महर जो मुख्य कातिल हिकु हफ़्ते अंदर गिरफ़्तार थी वेंदो। शहीद सहाफ़ी जा कातिल गिरफ़्तार करण में लाॻीतो नाकाम बणियल IG सिंध हिकु नई डेडलाइन ॾेई छॾी। इंसानी हक़नि बाबति सेनेट कमेटी जे इजलास में पीपल्स पार्टी जे सेनेटर पंजूमल भील शहीद जानवंत महर जा कातिल गिरफ़्तार न थियण वारो मामलो उथारींदे चयो त पुलिस KTN न्यूज़ जे बेबाक ऐं बहादुर रिपोर्टर जा कातिल छो गिरफ़्तार न करे सघी आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण सेनेट कमेटी खे ॿुधायो त पुलिस शहीद जानवंत महर क़त्ल केस में काफ़ी जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि, पर मुख्य कातिल अञा ताईं गिरफ़्तार नाहे थियो। IG कमेटी आॾो इहो बि एतिराफ़ कयो त पुलिस कोशिश कई त लोकल प्रेशर तहत जवाबदार खे पेश कराइजे, पर जवाबदार प्रेशर बावजूद पेश न थियो। हाणे कचे में पाणी बि नाहे, को बि बहानो नाहे। पुलिस कातिल जे वेझो आहे। हफ़्ते अंदर केस गिरफ़्तार कयो वेंदो। कंहिं शहरी जे घर में ज़बरदस्ती दाख़िल थियण बि ॾोहो आहे। 9 मई ते त कोर कमांडर हाउस में घिरी भञटाह कई वई। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच जा सिविलियंस जे मिलिट्री ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो त 9 मई वारा फुटेजिस TV चैनल्स ते बि हलाया विया। अॼुकल्ह भञटाह करण ऐं विगोड़ फैशन बणिजी वियो आहे। वकील सलमान अकरम राजा दलील ॾींदे चयो त आर्टिकल 175 जे शिक 3 फ़ौजी ऑफिसर्स ते बि लागू थियणु घुर्जे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त कंहिं आम शहरीअ जे घर में दाख़िल थियण बि ॾोहो आहे। ख़बर नाहे पार्लियामेंट कहिड़नि कमनि में मसरूफ़ आहे। जेके ॻाल्हियूं हिते थी रहियूं आहिनि पार्लियामेंट में थियणु घुर्जनि। जस्टिस नईम अख्तर चयो त जेके कम पार्लियामेंट जे करण जा आहिनि सुप्रीम कोर्ट खां छो कराइण चाहियो था। क़ौमी असेंबली पार्लियामेंटर्स जी पगार में वाद वारो बिल मंज़ूर करे वरितो। अपोज़िशन जो एहतजाज ऐवान में हंगामो। स्पीकर रियाज़ सादिक चयो आहे त जेको पार्लियामेंटर्स वधियल पगार वठणु नथो चाहे, स्पीकर ऑफिस खे आगाह करे। पार्लियामेंट खे जाली न सॾियो वञे।
कंहिंखे बि पार्लियामेंट ख़िलाफ़ बयान ॾियण जो हक़ नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में पीटा एक्ट खिलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी जस्टिस राजा इनाम अमीन मिन्हास PFU जे एंकर्स एसोसिएशन जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। वकीलनि जी पीका एक्ट खिलाफ़ दरख़्वास्तुनि ते फ़ैसिले ताईं हुकूमत खे सहाफ़ियुनि खिलाफ़ कार्रवाई खां रोकण जी इस्तदा। जस्टिस इनाम मिन्हास रिमार्क्स ॾेई चयो त फेक न्यूज़ जो मसइलो त आहे, फेक न्यूज़ जी पब्लिकेशन रुकजणु घुर्जे या न। वकील रियासत अली आज़ाद चयो त सहाफ़ी करप्शन जो फाइल ॾिसण बाद ख़बर ॾींदो आहे, सोर्स कॾहिं बि ज़ाहिर नाहे कंदो। पीका कानून ते अमल थियो त सहाफ़ी रुगो मौसम जो हाल ई ॿुधाए सघंदा। अदालत अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। पाकिस्तान में करप्शन वधी आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल करप्शन परसेप्शन इंडेक्स साल 2024 जारी करे छॾियो। पाकिस्तान करप्शन परसेप्शन इंडेक्स में 135 नंबर ते अची वियो। रिपोर्ट मूजिब साल 2023 में पाकिस्तान जो करप्शन इंडेक्स में मजमूई स्कोर 233 हो, जेको साल 2024 में 216 थी वियो। जॾहिं त अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल कंदड़ उहिदेदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई या सज़ा जो इंडेक्स स्कोर बदस्तूर 21 रहियो। वाइस चांसलर जो तालीमी माहिर हुजणु लाज़मी आहे। ब्यूरोक्रेट्स जी VC तौर मुक़ररी तालीमी मयार ऐं तहक़ीक़ जे दायरे में पूरो नथी लहे। सिंध जे गवर्नर यूनिवर्सिटीज़ ऐं इंस्टीट्यूट लॉज तरमीमी बिल 2025 एतिराज़ लॻाए वापसि करे छॾियो। गवर्नर सिंध यूनिवर्सिटीज़ एंड इंस्टीट्यूट लॉज तरमीमी बिल वापसि उमाणींदे चयो आहे त वफ़ाक़ी हायर एजुकेशन कमीशन जी वाज़ह हिदायतुनि तहत कंहिं बि यूनिवर्सिटी जे VC जो तालीमी माहिर हुजणु लाज़मी आहे। वफ़ाक़ी हायर एजुकेशन कमीशन जी हिदायतुनि ते ॿिया सूबा बि अमल करे रहिया आहिनि। PhD डिग्री रखंदड़ माण्हू इल्मी क़यादत, तहक़ीक़ ऐं इंतिज़ामी मामलनि ते गहरी सम्झ रखनि था। एतिराज़नि ते नज़रसानी कई वञे। इंसानी हक़नि वारी वज़ारत प्रिया कुमारी अगवा केस पाकिस्तान लाइ शर्मिंदगी जो कारण करार छॾियो। यूरोपीय यूनियन पारां बि प्रिया जी अगवा वाक़िए ते ॻणती जो इज़हार। इंसानी हक़नि बाबति सेनेट जी स्टेडिंग कमेटी में प्रिया कुमारी जे अगवा मामले ते ॻाल्हि ॿोल IG सिंध गुलाम नबी मेमन इंसानी हक़नि वारी वज़ारत खे ब्रीफिंग ॾेई चयो त पुलिस प्रिया कुमारी केस में हिन वक़्त ताईं 100 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, पर नीगरी जो अञा ताईं पतो न पइजी सघियो आहे। इंसानी हक़नि वारी वज़ारत जी सेक्रेटरी चयो त यूरोपीय यूनियन प्रिया कुमारी जे अगवा वाक़िए ते ॻणती जो इज़हार कयो आहे। प्रिया केस में सिंध पुलिस सां राब्ते में आहियूं। हीउ वाक़ियो पाकिस्तान लाइ शर्मिंदगी जो कारण आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नेशनल स्टेडियम कराची जो इफ़्तिताह करे छॾियो। रंगारंग तक़रीब PCB चेयरमैन मोहसिन नक़वी, कप्तान मोहम्मद रिज़वान जी क़ौमी टीम समेत शिरकत। आतिशबाज़ीअ जो शानदार मुज़ाहिरो, फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो बि कयो। वॾे वज़ीर स्टेडियम जे रिकॉर्ड मुद्दत में नई सिर तामीर मुकमल करण ते PCB चेयरमैन खे मुबारकबाद पेश कंदे चयो त सिंध हुकूमत रांदियुनि जूं भरपूर सहूलतूं फ़राहम करे रही आहे। चैंपियंस ट्रॉफी में क़ौमी टीम जी कामयाबी लाइ पुरुम्मीद आहियूं। कश्मीर पाकिस्तान जी साह जी रग आहे। पाकिस्तान ओवरसीज़ कम्युनिटी ग्लोबल इटली जे कश्मीरनि सां यकजहती जे इज़हार ऐं कश्मीर जे हक़ ख़ुद इरादियत लाइ सदाए कश्मीर जे उनवान सां आलमी कॉन्फ्रेंस। इवेंट जो मक़सद कश्मीरी अवाम जे हक़ ख़ुद इरादियत जे हवाले सां आलमी बिरादरी जो ध्यानु छिकाइणु हो। कॉन्फ्रेंस में पाकिस्तानी कम्युनिटी समेत आलमी नुमाइंदनि जी बि शिरकत। अॻवाननि चयो त भारत कश्मीरियुनि जा बुनियादी हक़ फवाए रहियो आहे। हिकु ॾींहुं कश्मीरियुनि खे संदन हक़ ज़रूरु मिलंदो। IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जो मास्तरी जा ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज। मुज़ाहिरनि चयो त IBA टेस्ट पास कई, आसामियूं ख़ाली हुजण बावजूदि ऑफर लेटर न पिया ॾिना वञनि। 3 सालनि खां इंतज़ार में वेही उम्मीदवारनि जी उमिरि जी हद पार थी वई।
ऑफर ऑर्डर न ॾियणु ज़्यादती आहे। कानपुर भरिसां झंग में काठियूं करण दौरान अगवा कयल 9 पुलितनि खे पुलिस बाज़ियाब करण में नाकाम। धाड़ियलनि मुखबिरनि जी वीडियो बि जारी करे छॾी। कोट शाहू थाणे जी हद डुक बंद वटां धाड़ियल पुलितनि रमज़ान चाचड़, जुमो चाचड़, दीदार मलिक, हफ़ीज़ मलिक, हज़ारो मलिक, निज़ामुद्दीन मलिक ऐं हुज़ूर बख्श ऐं सुहेल शेख खे मुबैना तौर ते अगवा करे विया। ट्रांसपोर्टर्स जो गाॾियूं साड़ण ख़िलाफ़ मलीर में क़ौमी शाहराह ते लॻल धरणो एसएसपी जे ख़ातिरनि बाद ख़तम। ट्रांसपोर्टर्स पारां गाॾियूं साड़ींदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 72 कलाकनि जी मोहलत। ट्रांसपोर्टर्स धरणो हयो त एसएसपी मलीर काशिफ आफ्ताब अब्बासी ॻाल्हियूं करे रोड खोलरायो। ट्रांसपोर्टर्स जो चवणु हो त हादसनि जो सबबु बणजंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ भले कार्रवाई कई वञे, पर शहर में बिना जवाज़ गाॾियूं साड़ियूं पयूं वञनि। जवाबदारनि खे 3 ॾींहनि अंदरि गिरफ़्तार न कयो वियो त ॿीहर धरणो हणंदासीं। अमरीकी सदर जी इसराइली यकमाली हफ़्ते अंदरि आज़ाद न करण ते हमास खे सख़्त धमकी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त जेकॾहिं मुक़ररु कयल वक़्त ताईं इसराइली यकमालियुनि खे आज़ाद न कयो वियो त इसराइल खे जंग बंदी ख़तमु करण लाइ चवंदुसि, जंहिं बाद सभु कुझु ख़तमु थी वेंदो ऐं कुझु बि न बचंदो।